अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर वञो त पंहिंजे अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त बालाज ख़ान खे जेको हिकु ख़्यालु हुयो दोस्तों, जीअं तव्हांखे मां ॿुधाए चुको हुयुमि अॻे बि त बालाज ख़ान खे राबेल जो ख़्यालु हूंदो, जेको राबेल हुन सां प्यार जो इज़हार इक़रार करे थी, त उहो हिकु बालाज ख़ान जो जेको आहे त ज़हनी ख़्यालु हूंदो जेको सोचे रहियो हो दोस्तों। ॿिए पासे दोस्तों मिठल वारा ऐं जेको वाब वारा गॾिजी करे जेको आहे त गमदिल जी शादीअ जो सोचे रहिया हुया ऐं हुनजी ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआ, जंहिं ते माना गमदिल जेको आहे त साफ़ इनकार करे छॾियो दोस्तों त मां जेको आहे त मिठल जी धीअ सां शादी नथो करणु चाहियां। हालांकि उहा जेका आहे छोकिरी सुठी आहे, भली आहे ऐं जेका आहे त हर शइ में ओके आहे, पर मां जेको आहे त हुन सां शादी नथो करणु चाहियां, छो त बालाज ख़ान जो हुनजे मथां प्रेशर आहे। छो त हू बालाज ख़ान जे चवण जे मुखालिफ़ थी करे हुन सां शादी कंदो त बालाज ख़ान हुनखे मारे छॾींदो दोस्तों। इन जे करे गमदिल पोइ हटी वियो आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों शाहनवाज़ ख़ान खे जेको आहे त हू क़ैद मां आज़ादु करणु नथो चाहे। शाहनवाज़ हुनखे चयो त जेतिरो बि ज़ुल्म करणो थी मूं ते कजां, पर मुंहिंजे पुट ते जेको आहे त कॾहिं बि ज़ुल्म न कजां। ते हू बालाज ख़ान चए त तो ते ज़ुल्म त कंदुसि, पर तुंहिंजे पुट खे बख़्श कोन कंदुसि ऐं हर हिसो हिकिड़ो जिस्म जो तुंहिंजे पुट जो कटे करे ऐं तोॾे मोकिलींदो रहंदुसि ऐं तोखे बि माना हितां आज़ादी मिलंदी, पर जेका भाउ घोराम खे ॾिनी उहा ई आज़ादी। माना जॾहिं बि हिनखे आज़ादु करिणो हूंदो शाहनवाज़ खे त हुनखे जेको आहे त मौत ॾींदो बालाज ख़ान। एतिरो ज़ालिम आहे दोस्तों। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हांखे ॾसींदो वञा त मल्हार जॾहिं मिठल जी घर पहुतो दोस्तों, जॾहिं त राबेल ऐं हुनजी जेका माउ आहे मल्हार जी मासी हुन सां ॻाल्हि ॿोल करे रही हुई, त ओचिते मिठल अची वियो ऐं मिठल हुनखे चयो त तूं असांजो माना रिश्तेदार ई न आहीं, तोसां असांजो रिश्तो ई न आहे, त तूं असां सां हिते कीअं थो अचीं। जॾहिं धारिया घर में ईंदा त माण्हू अॻे ई ॻाल्हियूं कनि था, त पोइ त अञा वधीक ॻाल्हियूं कंदा। त हिते मल्हार खे ॾुखु थियो दोस्तों। ऐं जॾहिं त मिठल हुनखे धारियो छॾियो त हुनखे अञा बि घणो ॾुखु थियो। त हिते राबेल हुनखे चयो त फ़िलहालु तूं हितां हली वञु, सॼी तुंहिंजे पीउ जी कयल आहे, जेसिताईं बाबे जो दिमाग़ु थधो थिए तेसिताईं तोखे हिते नाहे अचिणो। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक वीडियो ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।